नाज़रीन, शिकारपुर में वधीक 37 ॼणनि जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अची वई आहे। इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्तो कयो आहे अब्दुलरशीद ॼामड़ो सां। जी अब्दुलरशीद, छा तफ़सील आहिनि? जी तफ़सील ये आहिनि त शिकारपुर सिहत खाते पारां अॼु वधीक 37 ॼणनि में कोरोना वायरस जी तस्दीक कई वई आहे, जॾहिं त काल्ह शिकारपुर में 97 ॼणनि जी थियल रत जी चका सबबि अॼु वधीक 37 ॼणनि में कोरोना वायरस जी तस्दीक कई वई आहे, जंहिं बदे ज़िले शिकारपुर में कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 747 ते पहुची वियो आहे। सिहत खाते शिकारपुर पारां ज़िले जे माण्हुनि मां हिन वक़्त ताईं मजमूई तौर ते 5356 ॼणनि जूं टेस्टियूं कयूं वयूं आहिनि, जिन मां 747 ॼणनि में कोरोना वायरस हुजण जी तस्दीक कई वई आहे, जिन मां 478 ॼणा सिहतयाब थी पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि थी विया आहिनि। पर हिन वक़्त बि ज़िले शिकारपुर अंदरि कोरोना वायरस एक्टिव केसनि जो जेको तादाद आहे उहो 269 आहे, जेकी माण्हू पंहिंजे घरनि जे अंदरि आइसोलेट थियल आहिनि। जी अब्दुलरशीद, तव्हांजी महिरबानी।